त सारे शहर वसाया पत्थर जिन सां चकनाचूर हुयो, पोइ बि हुन ते नारा मारिया मुड़ुस त को मंसूर हुयो। ऐं वस्तीअ वस्तीअ नगरीअ नगरीअ गीत असांजे गूंज कई आहे। वस्तीअ वस्तीअ नगरीअ नगरीअ गीत असांजे गूंज कई आहे। चांड्रोकीअ में चंग वॻो थिए राति प्रीअ जो पूर हुयो। ऐं दरिया दरिया हुन जो मन हो, सहरा सहरा नेण हुया। पल जो पांधीअड़ो आयो हो, वञिणो हुनखे दूर हुयो। ॾींहं तते जो आयो आहीं, अॻ में आई छो न आयाज़। छपरे छपरे छांव हुयमि, जंहिं वक़्तु निमुन में ॿूर हुयो। अयाज़ जे इन्हनि सुठनि सिटुनि सां मां हाणे हिन वक़्तु गुज़ारिश कंदुसि साईं रोशन तुने साहब जे ॿिए नंबर फर्ज़ंद मोहतरम कलीम लाइ तुनियो साहब खे त उहे अचनि ऐं साईं जन जे हवाले सां पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कनि। तव्हां सभिनी जे भरपूर ताड़ियुनि में कलीम लाइ तुनियो साहब। सलाम अलैकुम। सब सचल अदबी मर्कज़ लाड़काणे जो नया शुक्रगुज़ार आहिनि जिन असांजे वाल साहब जे लाइ ही हेॾो सारो ज़बरदस्त प्रोग्राम कयो आहे। असांजो वाल साहब असांजो बाबा सां गॾु असांजो दोस्त हूंदो हुयो। हर ॻाल्हि में असां सां शेयर कंदो हुयो। एतिरे क़दुरु जो जॾहिं असां जवान थियासीं त पंहिंजी ज़मीन बि सॼी असांखे ॾेई छॾी। बाबा हीअ ज़मीन मां झलियां थो, हीअ ज़मीन तव्हांजे बि आहे। ऐं हुनजे बारे में छा चवां, बसि हू त असांजो जेको हुन कहाणियूं वग़ैरह लिखियूं आहिनि पंहिंजे मुआशिरे ते, इहे सभु सचियूं कहाणियूं आहिनि। हिन में को बि अहिड़े क़िस्म जी ॻाल्हि कोन्हे का। सॼो ॿाहिराड़ी जो हुन जेको छिटियो आहे पंहिंजे कहाणियुनि में हर का शइ। बसि तव्हां सभिनी जी महिरबानी थोरो